नासरीन कलोई वट थरकोल रोड ते धरने दौरान एम्बुलेंस के रस्तो न मिलण सबब मासूम बाड़ी फौत थी वई। बीमारियुनि में मुब्तला चईन वरियन जी सुमेरा खे एम्बुलेंस ज़रिए बदीन अस्पताल मुंतकिल कयो पियो वियो त धरने सबब एम्बुलेंस के रस्तो न मिलियो ऐं नींगरी तड़पी तड़पी फौत थी वई आहे। फौती नींगरी जे वारसनि जो चवणु आहे त 1 कलाक ताईं अरगमाल बणायो वियो। मुज़ाहिरीन खे मिंथू कयूं पर एम्बुलेंस के रस्तो न ॾिनो वियो। जवाबदारनि खिलाफ क़त्ल जी FIR दाख़िल कई वञे। नासरीन अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कलोई वट थरकोल रोड ते धरने दौरान एम्बुलेंस के रस्तो न मिलण सबब मासूम बाड़ी फौत थी वई। बीमारियुनि में मुब्तला चईन वरियन जी सुमेरा खे एम्बुलेंस ज़रिए बदीन अस्पताल मुंतकिल कयो पियो वियो त धरने सबब एम्बुलेंस के रस्तो न मिलियो ऐं नींगरी तड़पी तड़पी फौत थी वई आहे। फौती नींगरी जे वारसनि जो चवणु आहे त 1 कलाक ताईं अरगमाल बणायो वियो। मुज़ाहिरीन खे मिंथू कयूं पर एम्बुलेंस के रस्तो न ॾिनो वियो। जवाबदारनि खिलाफ क़त्ल जी FIR दाख़िल कई वञे।